पंजाबी ड्रामे जी नई अपडेट सां हाज़िर आया आहियां शायद खुश व्लॉग यूट्यूब चैनल ते अवां ही वीडियो ॾिसी रहा हो। इन वीडियोज़ में अॼु हिन रिव्यूज़ में तव्हांखे बेहतरीन मां कहानी ॿुधाइण वारो आहियां त पंजाबी ड्रामे जी आख़िर कहानी कहिड़े क़िस्म जी आहे। दोस्तों हिन में सजाल ख़ान खे हिकु बेहतरीन इंसान जो करेक्टर ॾिनो वियो आहे ऐं ज़ाहिर सिद्दीकी साहब खे बि गॾु सुठो करेक्टर मिलियो आहे। ऐं हिते मज्जू लाड़ खे हिकु शैतान जो करेक्टर मिलियो आहे। एस भट्टी खे बि हिकु शैतान जो करेक्टर मिलियो आहे। ऐं उमेद अली शेख खे अहमद अली शेख खे हिकु सुठो करेक्टर मिलियो आहे। ऐं जेको असगर चौधरी आहे उन खे बि मज्जू लाड़ वारनि जो साथी ॾेखारियो वियो आहे। हिकु शैतान जो करेक्टर मिलियो वियो आहे यानी हिकु शातिर माण्हू जो। सतार नोहाणी एस भट्टी मज्जू लाड़ इहो सॼो ग्रुप आहे इन्हनि जो। ऐं अहमद अली शेख हिकु बेहतरीन करेक्टर निभाए रहियो आहे हिते। ऐं सजावल ख़ान बि हिते सुठो करेक्टर निभाए रहियो आहे यानी हरजन तीवणो साहब। ऐं ॿिया काफ़ी अदाकार शैतानी जा करेक्टर निभाए रहिया आहिनि। इन सां गॾोगॾु जेको इरफान शेख आहे उहो वॾेरे जो किरदारु निभाए रहियो आहे। रहीम बि उन सां गॾु आहे एड आहे वॾेरे जो किरदारु। ऐं जेको असगर चौधरी आहे उहो जेको आहे इरफान शेख सां रिलेटेड आहे उन जो साथारी आहे करेक्टर इहो ई ॾेखारियो वियो आहे। ऐं उन सां गॾोगॾु खोखर साहब पाण उहो वॾेरे जो किरदारु उहो बि निभाए रहियो आहे विलन जे तौर ते। ऐं सभई अदाकार बेहतरीन करेक्टर करे रहिया आहिनि। बसि हाणे हिकिड़ी कमी रही आहे हिन ड्रामे में, उहा कमी आहे मूसा जी यानी लाला रफ़ीक ज़ौर साहब जी। आज जे उहो आयो त पोइ ड्रामो ई ओके थी वेंदो, फिट थी वेंदो। सभई दोस्तनि जा जेका कमेंट अचनि था मूसा जे लाइ अचनि था, मां तॾहिं इहा मूसा जो नालो खयों हिन वीडियोज़ में। ऐं बार बार इहे कमेंट अचनि था त मूसा जी अपडेट ॾियो था मूसा। हाणे ॾिसूं था इहो सभु कुझु डायरेक्टर जे हथ में आहे। असांखे ॾींदा इजाज़त। जे हीअ अपडेट तव्हांखे सुठी लॻे शायदि खुश व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। असांजे पेज खे फॉलो कंदा। ऐं असां व्हाट्सअप चैनल रखियो आहे हिकिड़ो व्हाट्सअप ते, त हिन जे डिस्क्रिप्शन में लिंक अथव उन ते क्लिक करे फॉलो करे अची सघो था।